दिल में तू, दिल में तू। बाबा साईं तव्हां छा सोचियो आहे? ॾिसां वीर, आसिफ़ खे मुंहिंजी का अहिड़ी बददुआ लॻी आहे जो हू बे औलादी रहंदो। अमीर, ॾिसी घर नंढनि ॿारनि खां सवाइ केॾो न बेसूंहो थो लॻे। मुंहिंजी दिलि बि चाहे थी त को नंढड़ो ॿारु मूंखे ॾाॾा ॾाॾा चवे। बाबा साईं तव्हांजी दिलि वॾी आहे। आसिफ़ साहब खे दुआ कयो त अल्लाह साईं औलाद ॾेसि। आसिफ़ खे मुंहिंजी दिलि कॾहिं बि दुआ न ॾींदी, छो त हुन मुंहिंजी दिलि खे ॾाढो आज़ारियो आहे। मां तोखे पंहिंजे हथनि सां हली परणाईंदुसि ऐं तुंहिंजा ॿार मूंखे ॾाॾा ॾाॾा चवंदा। बाबा साईं भले तव्हां मूंखे परणायो, पर उहा औरत मुंहिंजी ज़ाल बणिजी रहंदी, मोहबत न। अमीर, छा वाकई तूं मूंखे ऐं ज़किया खे इन्हनि बागुनि जे विच में छॾे हलियो वेंदे? न बाबा साईं, मां हाणे केॾांहुं बि कोन वेंदुसि। बसि मुंहिंजी दिलि जो भार हल्को थी वियो। मां हाणे केॾांहुं बि कोन वेंदुसि। मां शादी कॾहिं बि कोन कंदुसि, कॾहिं बि कोन। अॻु त सिज उभरण शर्त आसिफ़ ते का कॉल कोन ईंदी आहे। पोइ अॼु सुबुह खां एतिरियूं कॉल्स, अलाए छा मसलो आहे। ख़ुदा ख़ैर करे। आहे त हिते को बि कोन। नितिन सां पिया ॻाल्हाई छा? आसिफ़ पुटु किथे आहे? सुबुह खां अलाए केॾांहुं निकिरी वियो आहे। सिज उभरण शर्त अलाए केतिरनि दोस्तनि जूं कॉल्स आयूं आहिनि। छो, छा थियो आहे? ख़ैर त आहे न? ख़ुदा खे ख़बर, मूंखे न आहे। बाक़ी का ॻाल्हि ज़रूरु आहे। ॻाल्हि ॿुध, ॿी ख़बर पई अथई या न? कहिड़ी ख़बर? राति इहा छोरी ज़किया, हिन जी चोरी पकड़ियमि। वेठी हुन छोरे नौकर अमीर सां कुर्ब जूं कहाणियूं कई। व्यस वञी अदा करीम खे जले बाह मां चयोमांसि हल हली पंहिंजे अखियुनि सां ॾिस। ॾेखारियोमांसि अखियुनि सां। वाह भई वाह, पर छोरी ओॾी महिल जो ओॾी महिल ई किरी वई। ईअं ॻाल्हि मटाए वई जो आऊं त हैरान थी वियसि। हली पोइ मामा करीम कुझु न चयसि? उहो छा चवंदसि, मुर्गो ई मूंखे ज़लील कयईं, नक जी पकाई कयईं त जीअं मुंहिंजी धीअ ज़किया ख़्वार न थिए। ऐं संदसि धीअ ज़किया जे हाणे लछणनि जी ख़बर पइजी वियसि। ममा तूं वेही ॾिस, इहा ज़किया मामा करीम खे कहिड़ी मंज़िल ते थी पहुचाए। पर ॿुध, इहा ॻाल्हि आसिफ़ जे कननि ताईं ज़रूरु पहुचाइजे। अचे त इहा ॻाल्हि ज़ेर ज़बर पेश सां थी ॿुधायांसि। इज़त अची खपे, मामा करीम बि ख़ुशि न थिए। ये छा आहे बाबा? हे अख़बारनि ते कहिड़ी बकवास छापाई? सचाई खे बकवास चई छा थो साबित करणु चाही? मूंखे बाबा साईं तव्हांजी बेवकूफ़ीअ ते त रोअण अचे। हिन बयान सां तव्हां सिधो सौ पंहिंजे दुश्मननि खे पंहिंजी मौत जी दावत ॾिनी। मुंहिंजा वॾे में वॾा दुश्मन तव्हां ई आहियो। अच्छा, हिन जो मतिलबु त सुभाणे तव्हांखे ॿियो कोई क़तल कर ऐं फांसीअ जो पंधो आशर ई मुंहिंजी गिचीअ में पवे। जॾहिं को मुंहिंजो दुश्मन ई कोन्हे त पोइ मूंखे मारींदो छो? बाबा साईं तव्हांजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे।
मजबूर थी तव्हांखे किथे चरनि जे अस्पताल न दाख़िल कराया। तव्हां त असांखे हिन दुनिया में जीअण लाइक़ु ई न छॾियो। जे जीअण लाइक़ु न ई रहियो त पोइ ॿुधण लाइक़ु त रहियो आई। वञी बुक पाणीअ में ॿुॾी मार। बस बाबा साईं बस, तव्हांखे तव्हांजी ग़लतीअ जी सज़ा ज़रूरु मिले। तव्हां असांजा पीउ न, सित असां दुश्मन आहियो। इहो ई अहमद सुल्तान न जेको मामा खे ग़लति मशवरा ॾेई असांखे ख्वार ई ख़राब थो करे। पुटु आख़िर थियो छा आहे, ख़बर बि त पए न। अख़बार में बाबा साईं जो बयानु छपियो आहे त मुंहिंजो पुटु आसिफ़ ऐं भाणेजो आशिर नाफ़रमान आहिनि, जेके मुंहिंजी मिल्कियत ते कब्ज़ो करणु था चाहिनि। मूंखे मुंहिंजी धीउ ज़किया खे मारण जूं धमकियूं था ॾियनि। जेकॾहिं मूंखे ज़किया खे मारियो वियो त इन जो ज़िम्मेदार आसिफ़ ऐं आशिर हूंदा। तोबा अल्लाह साईं, तोबा मुंहिंजा रब साईं, तोबा। तुंहिंजे दर ते 100 भेरा तोबा। हिन छोरीअ जा कम त ॾिसो। अदा करीम जे अक़ल ते दफ़े तालो हणी छॾियो अथसि। न सोचे थो न सम्झे थो। न में ज़किया न, इहो सॼी सलाहूं हुन वकील जो आहे जंहिं पंहिंजे पुट जे लाइ ज़किया जो रिश्तो वरितो आहे। त बापू मूंखे हुन वकील जे घर वठी हले त मां ठाहे न मोए खां पुछां त सही, तूं आख़िर असांजी मानी छो थो वेही करे। अमी तूं ॾिसजांइ त इहो वकील मामा खे किथां खां किथे थो पहुचे। पोइ असीं छा था करे सघूं? घणो कुझु करे सघूं था, पर बाबा जो नुक़सानु असांजो नुक़सानु आहे। बिल्कुलु सही थी चई सलाह। मामा करीम भले असांखे पंहिंजो दुश्मन सम्झे, पर असां पोइ बि हुनजा सॼणा आहियूं। हाणे कुझु बि थी पए, कहिड़ी बि सूरत में ज़किया जो रिश्तो न वकील जे पुठ सां न थींदो। तुंहिंजो मथो ख़राबु आहे छा पुटु? अधे करीम तुंहिंजे लाइ अख़बार में बयानु ॾिनो आहे ऐं सुभाणे तोखे गिरफ़्तार कराईंदमि, देरि कोन कंदो। अमी पोइ छा कजे? तूं हठ करे तूं रुगो हिकु भेरो मूंखे हुन वकील जो घर ॾेखार, पोइ तूं वेही ॾिस त मां छा थी कयां। अमी यादि रखजांइ, कंहिं बि सूरत में ज़किया जो रिश्तो वकील जे घर न थियणु घुरिजे। असांजो वॾो नुक़सानु। अब त प्लीज़ ये मोबाइल बंदि करे छॾ। मां सॼी दुनिया खे सवाल जा जवाब ॾेई ॾेई न चरियो थी वेंदुसि। आसिफ़, मामा करीम कई वॾी नाजाइज़ी आहे। नाजाइज़ बाबा जेको असां सां कयो आहे न, असांजे मथां ॼण काइनात जो कुल गंद उछलाए छॾियो। मुआशरे में जेतिरी बि इज़त ऐं मक़ाम मां ठाहियो सभु मिटीअ में मिलाए छॾियो। आसिफ़, मामा करीम असांजे लाइ अज़ाब बणिजी वियो आहे। राति ख़बर अथई छा थियो? न ॿुधाए छा थियो? ॿुधायां थी, पर ॻाल्हि दिलि में रखजांइ। मतां शोर करी या वरी झेड़ो झगड़ो करी। कोन हणंदुसि मां कंहिंखे बंदूक। हाणे खणी ॿुधाए बि सही छा थियो? राति ज़किया अमीर सां गॾु पकड़जी पई आख़िर। छा अमीर सां गॾु केॾा ॿाहिरि घुमण वई हुई छा? न, राति ज़किया अमीर खे पंहिंजे कमरे में घुराए वेठी हुई ऐं प्यार ऐं मोहब्बत जूं ॻाल्हियूं पई करे। पोइ अम्मा ॾिसी वरितुनि ऐं अम्मा जी बि पोइ ख़बर अथई। अम्मा सिधो वञी मामा करीम खे कमरे में निंड मां उथारे आई। त पोइ बाबा ॿिन्हिनि खे कुझु बि कोन चयो? मामा करीम में गैरत रही किथे आहे? अखियुनि सां सभु कुझु ॾिसी बि बुरो भलो मम्मा खे चयईं। छा कयां आपदा? मूंखे त सम्झ में नथो अचे त आख़िर इज़त कीअं बचाया। मां छा ॿुधायां? ख़ुदा करे इहा ज़किया पढ़णजी न घर मां निकिरे त असां को सुख जो साह खणूं। उहा त वेंदी पढ़ण जी। असल मसलो त पापा जो आहे, हुनजो छा कजे? कुझु त सोचणो पवंदो। आख़िर केसि ताईं असां बेइज़्ता थींदा रहंदासीं? इहो ई त चवां थो, त छा कजे? रोज़ हिकु नओं मसलो। आसिफ़, मामा करीम तुंहिंजो पीउ आहे ऐं तूं ई हुनजे लाइ बहितर सोचे सघीं तूं। अमीर तूं सच ॿुधा, तूं राति नशो कयो हुयो न? न, मूं को बि नशो न कयो। त पोइ बाक़ी छा हुयो? तोखे यादि आहे तूं राति छा ॻाल्हायो हुयो? न,
मूंखे कुझु बि यादि कोन्हे को। जेकॾहिं न मूं गुज़िरियल वक़्त खे यादि कयो त मुंहिंजी ज़िंदगी अज़ाब बणिजी वेंदी। मां वञा थो। केॾांहुं? ॻोठवी ने? न, मुंहिंजो हिन काइनात में केर बि कोन्हे को। असीं जो आहियूं, असीं तोखे पंहिंजो सम्झंदा आहियूं। तवालिस छो आई? मां इहे ॻाल्हियूं ॿुधणु नथो चाहियां। बसि मूंसां घर जूं ॻाल्हियूं कंदा कयो। बाक़ी मुंहिंजो कंहिंसां बि को रिश्तो कोन्हे को। मुंहिंजो मूंसां बि को रिश्तो आहे? खण कसम त तुंहिंजो ज़किया सां को बि रिश्तो न आहे। तुंहिंजो कसम, अमीर जो तोसां को बि रिश्तो कोन्हे को। मुंहिंजो त तोसां रूह जो रिश्तो आहे। अमीर त हिन दर जो नौकर आहे। मुंहिंजो रूह वॾो अमीर आहे, शहज़ादो आहे, मर्ज़ी वारो आहे। जेको वणेसि उहो कंदो आहे। मुंहिंजो चवणु किथे वठंदो? राति ॾिठी न त कीअं पियो रुनो। तव्हां सम्झो त अमीर पियो रुनो? न, अमीर त हमेशह मुरकंदो रहंदो आहे। अमीर त कॾहिं बि रोअंदो न आहे। बाबा मुंहिंजो नालो अमीर रखे वियो, पर मां त अज़ल खां वठी ग़रीब आहियां ऐं ग़रीब ई रहंदुसि। अमीर वो तो मुर्की भी सघीं थो ऐं सुडकी भी सघीं थो। तोखे त पंहिंजे एहसासनि जो इज़हार करण वारा लफ़्ज़ बि मिली था वञनि ऐं मां चाहींदे बि उहो नथी चई सघां जेको मुंहिंजो रूह चवणु थो चाहे। मूं त पंहिंजे रूह खे खुटो ॾेई छॾियो। बसि तूं एतिरो यादि रख त तूं ख़ामोश रूहनि खे नथो सम्झी सघीं। ख़ामोश रूह? हा, ख़ामोश रूह, जेके नंढड़नि ॿारनि जीअं हूंदा आहिनि। उन्हनि जा इशारा कोई बि न आहे सम्झी सघे थो। तूं बि नथो सम्झी सघीं। मां चरियो न आहियां ज़किया। मां सभु कुझु सम्झां थो। तुंहिंजे अंदर में ज़रूर कुझु आहे। मुंहिंजे खंघाण ते तुंहिंजो जागी पवणु, सिगरेट जा टोटा ॾिसी तुंहिंजो तड़पी पवणु, मूंखे पैसा ॾियणु ऐं मुंहिंजा ॻोड़ा उघणु ऐं ॻोठ वञण खां रोकणु, इहो सभु बेमाना त न आहे न ज़किया। हिकु टके जे नौकर लाइ कॾहिं बि को मालिक एतिरो न आहे सोचींदो। छा थी पवंदो जे मां पढ़ण जी हली वेंदसि? हाँ? रोहन जा रिश्ता शादियुनि जा मोहताज हूंदा आहिनि छा? रूह जिस्मनि जा तालुक न आहिनि हूंदा अमीर? को वक़्तु ईंदो तव्हांखे रूह जी अज़ियत जो अहसासु ज़रूरु थींदो। तू छा थी सम्झी? तमामु करीम इहो बयान बेवकूफ़ी में अची करे ॾिनो। न, मामा करीम खे ज़रूरु मौत जी पोइ अची हुयूं, जंहिंजे करे न इहो बयानु ॾिनो आहे। उहे हाणे त पापा खे मारणु ॾुखियो थी पियो आहे न। सम्झ त मामा करीम ऐं ज़किया पंहिंजो पाण खे लोह जे कोट में महफ़ूज़ करे छॾियो आहे।
पर हाणे छा थींदो? मौत खां बचण जो बंदोबस्त मामा करीम पंहिंजे लाइ सकिया जे लाइ कयो। इन फ़क़ीरड़े खे केरु बचाईंदो? वकील खे मारण मां कहिड़ो फ़ाइदो? दुनिया में जॾहिं बि वण वठियो वियो आहे त उनखे पाणो वठियो वियो आहे, जीअं उहो ॿीहर साओ न थिए। पोइ शक त पुलिस खे असां ते थींदो। पुलिस मूं अकेले ते शक न कंदी, उनमें आसिफ़ बि शामिल हूंदो, ऐं आसिफ़ कॾहिं बि जेल वञणु पसंदि न कंदो। नोटनि जी दस्तियुनि सां कानून जा सभई किताब ढकिजी वेंदा। पर पोइ बि असांखे कुझु हासिल कोन थींदो। सलमान कम ई अहिड़ो कंदुसि जो पुलिस खे हुन वकील जे वारिसनि ते ऐं आसिफ़ ते शक पए। वकील जे मरण खां पोइ वकील जो पुटु कॾहिं बि पंहिंजे पीउ जे कातिलनि जे घर में शादी न कंदो। न आशिर न, असांखे ॿियो कुझु सोचणो पवंदो। एॾे वॾे रिस्क खणण जी का बि ज़रूरत कोन्हे। बाबा ऐं ज़किया जो बंदोबस्तु आउं पाण करे वठंदसि। अवां जी मानी तयार आहे, हली खाओ। अॼु त मां ॾाढी ख़ुशि आहियां, इन जे करे मूंखे बुख ई न लॻी। बुख त अॼु मूंखे बि कोन थी लॻे। तूं बि त ॾाढो ख़ुशि आहीं, मां ॾिसां पई। मां अॼु एतिरो ख़ुशि आहियां जो मूंखे अंदाज़ो ई न आहे। पोइ हिन ख़ुशीअ जे मौक़े ते छा थियणु घुरिजे? ख़बर अथई अॼु मूं छा सोचियो आहे? ख़बर न आहे, छा सोचियो अथई? अॼु मूं शाम ताईं वॾे साईं खां मोकल वरिती आहे। मां घुमणु वेंदुसि। किथे घुमणु वेंदे? कंहिं चिड़ियाघर या पार्क में? मां तो हुन वीरान जाइ ते वेंदुसि जिथे तूं मूंखे वठी वेंदी हुई। उन वीरान जाइ ते वञी तूं छा कंदे? इहो न ॿुधाईंदुसि, बसि हुते मुंहिंजो रूह रिझी वेंदो आहे। हुते तुंहिंजो रूह रिझी वेंदो आहे? उहो कीअं? ऐं बि इंसान खे सुकून उते मिलंदो आहे जिथे केर बि न हुजे। मां उते वञी इश्क जी इबादत कंदो आहियां। पोइ त मूंखे बि वठी हल। न, चवंदा आहिनि त अकेलाई में इंसान खे पंहिंजी इंसानियत जी ख़बर पवंदी आहे। इन करे मां अकेलो वेंदुसि। ठीकु आहे, असां ॿिए कंहिं ॾींहुं गॾिजी घुमणु हलंदासीं। हसीना को परिया हम चमचम चूकन। रियाना बेगम पाण पुट जे इस्तक़बाल जे लाइ एयरपोर्ट पिया हलो, के शादी में कोन पिया हलो जो एतिरो तयार पे थी। अलाए छो मां जॾहिं बि मेकअप कंदी आहियां न, तोखे अलाए छो एतिराज़ थींदो आहे? ईअं ई थींदो आहे। जवानी में मां तुंहिंजो मेकअप ॾिसी ठरंदो हुउसि, ऐं बुढ़ापे में तुंहिंजे मुंहं ते मेकअप ॾिसी ईअं थो लॻे ॼण कच्छी दीवार ते चीकी मिटीअ जो गारो लॻल हुजे। सड़ सड़, मां जेसि ताईं पूरी तयार न थींदसि न तेसि ताईं आउं कोन हलंदसि। मां त ईअं मज़ाक पियो कयां, तूं त मूंखे ईअं ई वणंदी आहीं। पुट प्यार कोन ॾींदई त मां मेकअप कोन कयो आहे। ठीकु आहे, जेकॾहिं तोखे तकड़ आहे न, तूं पाण वञी एयरपोर्ट तां मकार खे वठी अचु, मां तेसि ताईं घर खे सेट करे वठंदसि। ऐं जेको सरकार जो हुकुम, फ्लाइट में सिर्फ़ु 10 मिंट रहिजी विया आहिनि, मां हाणे हलां। ठीकु आहे, तूं देरि न कर, जल्दी वञ। अदा कयो, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि चवणी आहे। मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे त तव्हां हिकु दफ़ो दिमाग़ जे डॉक्टर खे ॾेखारियो। तूं इहो चई छा थी साबित करो? मां चङो आहियां, बेवकूफ़ आहियां, हमें आफ़त कोन्हे। मुंहिंजा ॿार
इन चरिया कोन कंदा आहिनि वे तूं पंहिंजे हथनि बाप जी इज़त जो जनाज़ो वेठो कढी अरे मुझे तो फिर तो क्या जो है मुझे कारण में तो वो ही धंधा हमता है जेका औरत पंहिंजे मुड़ुस खे क़त्ल करे सघे थी मुंहिंजी घरवारीअ खे ज़हर पियारे उनखे मारे सघे थी उन लाइ आउं कहिड़ी माना थो रखां अदा अदा मां जेकी बि आहियां तुंहिंजे साम्हूं आहियां पर अदा तूं मुंहिंजे हिसे जी सज़ा मुंहिंजे औलाद सां गॾु पंहिंजे औलाद खे छो वेठो मुंहिंजी औलाद जेका तुंहिंजे इशारनि ते नाच नचंदी हुजे उनजी इज़त करणु गुनाह बराबरि तो सम्झाई उन्हनि ते कहिड़ो एतबार त उहे तुंहिंजे चवण ते मूंखे न मारींदा ख़ैर घुरता जो मां तो भाउ जी दुश्मन थिया जेका औरत हिकु लोफर जे करे पंहिंजे मुड़ुस खे क़त्ल करे सघे थी उनजे लाइ आउं भाउ कहिड़ी माना थो रखां जेका औरत मुंहिंजी ज़ाल खे ज़हर पियारे मारे सघे थी उन ते कहिड़ो एतबार उनजे औलाद ते कहिड़ो एतबार मर्ज़ी वारो ईअं त मां खणी ईअं सम्झंदसि त मुंहिंजे औलाद खे मुंहिंजे गुनाहनि जी सज़ा रब जे पारां पई मिले ॿियो छा मां तव्हां सां हिते बहस करणु कोन आहियो मां सिर्फ़ु तव्हांखे इहो ॿुधाइणु आयो त ज़किया जा ऐं अमीर जा जेके बि तालुकात आहिनि उहे हाणे मूंखां बर्दाश्त कोन थिए तव्हां अमीर जी जाइ ते ॿियो कोई नौकर रखो अमीर तव्हांजे नज़र में त नौकर आहे पर मुंहिंजे नज़र में मूंखे हू तव्हां खां वधीक प्यारो आहे लख भेरा बि प्यारो हुजे पर हीअ असांजी इज़त ऐं गैरत जो सवाल आहे गैरत जो बिटो मयार छो सलमा आशिर जे करे पंहिंजे मुड़ुस खां तलाक वठी आशिर सां मोहबत कंदी रही ते तुम्हारी गैरत किथे हो अमीर नौकर आहे ग़रीब आहे तॾहिं थी तोखे गैरत वठे ठीकु आहे मां अमीर खे कढी थो छॾियां पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे बाबा मूंखे तव्हांजी हर शर्त मंज़ूर आहे फर्ज़ कर आउं तोखे इहो चवां त तूं आबदा खे तलाक ॾे ऐं सलमा खे आशिर खां तलाक ॾियारे हुनजो निकाह पहिरें मुड़ुस सां कराए छा तव्हीं ॿई इहो करे सघंदव न कोन करे सघंदव छो त सलमा ऐं तोखे इज़त लफ़्ज़ जी माना जी ख़बर कान्हे ऐं अमीर तां ॿिन्ही खां वधीक इज़त वारो ऐं गैरतमंद आहे मन जो मेरो कोन्हे ऐं सच ॻाल्हाइण जी सघ बि रखे तंहिं करे महिरबानी करे अमीर ऐं ज़किया जे बारे में मूंसां आईंदे न ॻाल्हाइजे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।